अस्सलामुअलैकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भली कार माया काज़ीरा बेल हेडलाइंस वारियूं बुलेटिन में अवां खे ख़बर ॾियूं। पीरवसण खां पीरवसण पुलिस मथां हथियारबंदनि हमलो कयो आहे। एएसआई समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त अहलकारनि खां सरकारी हथियार फुर कया विया आहिनि। ॿिनि जवाबदारनि खे छॾाए वरितो आहे। अवां खे अपडेट की पीरवसण खां पीरवसण पुलिस मथां हथियारबंदनि हमलो कयो। एएसआई समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त हथियार फुर कया विया आहिनि। अवां खे ॿुधायूं त अहलकारनि खां सरकारी हथियार फुर ॿिनि जवाबदारनि खे छॾाए वरितो आहे। ख़बर आहे पीरवसण खां पुलिस हथां गिरफ़्तार जवाबदारनि खे छॾाए वियो आहे। पीरवसण खां ख़बर आहे त पीरवसण पुलिस मथां हथियारबंदनि हमलो कयो। एएसआई समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अहलकारनि खां सरकारी हथियार फुर कया विया। 2 जवाबदारनि खे छॾाए वरितो आहे। ॻोठ गफूर ख़ासकली में गिरफ़्तार कयल मुबैना फौरन खे छॾाइण लाइ 20 हथियारबंदनि जो लियाकताबाद भरिसां पुलिस ते हमलो थियो आहे। हथियारबंदनि जवाबदारनि परवेज़ बांभड़ ऐं हनीफ बांभड़ खे छॾाए वरितो आहे। हथियारबंद पुलिस अहलकारनि खां सरकारी राइफल ऐं 2 मोटरसाइकिलूं फुरे विया आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे फयाज़ ज़रदारी। जी फयाज़, तफ़सीली जो। हाँ जी बिल्कुल, पीरवसण पुलिस मथां हमलो थी पियो आहे, जॾहिं त 1 एएसआई ऐं 4 पुलिस एहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं जवाबदारनि पारां पुलिस एहलकारनि खां सरकारी राइफल ऐं 2 मोटरसाइकिलूं फुर करे 2 रूपोश जवाबदारनि खे बि छॾाए वरितो आहे। जॾहिं त ॻोठ गफूर ख़ासकली में टैक्स ट्राली ते फिरूं लाइ वापसि वेंदड़ ड्राइवर साबिर बुर्दी खां हथियारनि जे ज़ोर ते फौरन पारां 50,000 रक़म फुर करण जी इतला ते पीरवसण पुलिस पहुची फौरन खे ॻोठ लियाकताबाद भरिसां गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार फौरू जवाबदारनि खे छॾाइण जे लाइ 20 हथियारबंदनि ऐं ॻोठाणनि पारां पुलिस मथां हमलो करे समेत हवाई फायरिंग करे गिरफ़्तार थियल 2 रूपोश जवाबदारनि परवेज़ बांभड़ ऐं हनीफ बांभड़ खे ज़बरदस्ती छॾाए पुलिस खां सरकारी राइफल ऐं 2 मोटरसाइकिलूं फुर करण समेत हमले में ड्यूटी ऑफिसर एएसआई अब्दुल हमीद शर, पुलिस एहलकार इब्राहिम शर, गाज़ी खान लाचारी ऐं वसीम शर ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी पुलिस एएसआई ऐं एहलकारनि खे इलाज लाइ ठहरी मीरवा अस्पताल दाख़िल कयो वियो आहे, जे बाद पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे सघी। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ फयाज़ अली।